दादाजी अॼु खां 12 साल अॻे ही सुपिनो ॾिठो ऐं उन जी साबिया अॼु जेको पंप जे भरिसां भेटाई पंप जे भरिसां जेको प्रोग्राम थी रहियो आहे, आउं सम्झां थो हिन ज़िले जो उहो अहम ऐं मुख्य प्रोग्राम आहे जंहिंमें इहो वचन वरजायो थो वञे त सिंध असांजी अमड़ आहे ऐं उन सां को हिसाब न आहे ऐं जेको सिंध जे हक़नि जी ऐं सिंध जे हासिलात जो जेको सुपिनो आहे उन जो ही अॼु ख़्वाब ऐं सिंध जे अॼु आसूदगीअ जो पाण सुञाणण जो ॾींहुं आहे। सॼी सिंध खे हिन ॾींहं जो मुबारक हुजे ऐं माण्हुनि तमामु जोश ख़ुरूश हो ऐं हिन में जहिड़ी ॿधी हिन ॾींहं ते नज़र अचे थी इहा शाल सिंध जी ॿधी सॼो साल रहे ऐं हर मसइले ते ईअं गॾु रहनि। जॾहिं हर मसइले ते गॾु रहंदा त कल्चर खां पोइ सकाफ़त ऐं ज़बान खे बचाइण जो वॾो अहम मामिलो आहे, उन ते बि कमु करणु खपे। लॻे थी टाइम न्यूज़ तमामु हिकु वॾो कमु कयो आहे, हिकु तमामु हिकु खुलियल इलाइक़े में हिकु वॾी तकरीब करे के सिंधी सकाफ़त खे उजागर कयो आहे। ऐं सलामा अली काज़ी साहब खे जंहिं 5 डिसंबर ते सकाफ़ती कल्चर ॾियारो मल्हायो, मां सलाम पेश कयां थो बाशौकत खे जंहिं मेलो मचाए इकट्ठ कयो।